नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, कराची वासियुनि नारी मीरपुर बटोरो जे नौजवान सां प्यार जो परिणो करे छॾियो। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर कादिर केयर मूजिब परिणो कंदड़ जोड़े चूअर जमाली पहुची तहफ़ुज़ जी अपील कई। कराची जे सोल्जर बाज़ार जी रहवासियुनि अमरीन धीअ हबीब अली नोतकाणी मीरपुर बटोरो जे नौजवान सैयद वसीम शाह सां प्यार जो परिणो करे चूअर जमाली प्रेस क्लब पहुची चयो त मुंहिंजो नालो अमरीन नोतकाणी आहे, मुंहिंजे पीउ जो नालो हबीब नोतकाणी आहे ऐं कराची सोल्जर बाज़ार 2 नंबर जी रिहाइश आहियां। मुंहिंजी जावेद नोतकाणी सां 6 साल अॻु में शादी थी हुई, लेकिन हू मूंते तशदुद कंदो, मूंते ग़लति ॻाल्हियूं कंदो, मूंखे ग़लति माण्हुनि जा नंबर ॾींदो, मूंखे हर कंहिं सां ॻाल्हाईंदो, हर कंहिंखे घर अची ईंदो। इन करे मूं 4 महीना खां तलाक में मूंखे तलाक ॾिनी आहे। त इन करे मूं सैयद वसीम शाह सां निकाह कयो आहे पंहिंजी रज़ामंदी सां। इन करे मुंहिंजा माइट वसीम शाह जी फैमिली ते तशदुद करनि पिया, उन्हनि ते कार्रवाई करनि पिया, उन्हनि खे ॻाल्हि थी कयां कि असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे, मुंहिंजे मुड़ुस खे तहफ़ुज़ ॾिनो वञे, उनजी फैमिली खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। उन ते बार कार्रवाई पिया करनि, उनखे धमकियूं पिया ॾियनि, उन ते एक्शन पिया खणनि। महिरबानी करे तव्हां सम्झायो, न त अगरि हू ग़लति क़दम खणंदा त उन्हनि जे ख़िलाफ़ु कोर्ट ते बि चढ़ी उन्हनि जे ख़िलाफ़ु बयान ॾींदसि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।